बेनज़ीर वेटनरी यूनिवर्सिटी सां करण जो बुनियाद 2012 में सिंध गवर्नमेंट एक्ट तहत रखियो वियो। 2012 खां यूनिवर्सिटी इंतज़ामिया इंसानी हुकूकुनि, भर्तियुनि, प्रमोशन जे क़ाइदनि कानूननि जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदी रही आहे। वाइस चांसलर डॉक्टर मुजीबुद्दीन मीमुण सिंध ज़रई यूनिवर्सिटी जो वीसी मुक़ररु थियल आहे। खेसि छाकाणि वेटनरी यूनिवर्सिटी जे 2 सालनि खां इज़ाफ़ी चार्ज मिलियल आहे। सिलेक्शन बोर्ड ऐं भर्तीअ जा अख़्तियार न हूंदे पंहिंजा नवाज़ पॉलिसीअ जी हिमायत जारी रखियो अचे। लेक्चरार ऐं MAC पास उमेदवारनि खे प्रोमोट करण जे लाइ सिलेक्शन बोर्ड जो ड्रामो रचायो वियो आहे। डॉक्टर मुजीबुद्दीन रजिस्ट्रार मोहम्मद खान भंगवार ऐं अहमद सुल्तान जतोईअ सां मिली यूनिवर्सिटीअ जा कर्ता धर्ता बणियल आहिनि। डॉक्टर अहमद सुल्तान जतोई जेको हाणे एनिमल प्रोडक्शन ऐं टेक्नोलॉजी फैकल्टी जो डेन पिणु मुक़ररु थियल आहे, जेको 7वीं ग्रेड में लाइव स्टॉक डिपार्टमेंट सिंध गवर्नमेंट में सिलेक्ट थियो, जेको 2014 में यूनिवर्सिटीअ में 19 ग्रेड में असिस्टेंट प्रोफेसर मुक़ररु थियो। पंहिंजो मुदो बि पूरो न करण बावजूद 2 सालनि अंदरि 21 ग्रेड में मुक़ररु कयो वियो, जेको प्रमोशन जे क़ाबिल न हूंदे यूनिवर्सिटी जो कर्ता धर्ता बणियल आहे। जॾहिं त रजिस्ट्रार मोहम्मद खान भंगवार जेको कॉन्ट्रैक्ट ते प्रोजेक्ट डायरेक्टर यूनिवर्सिटी में आयो, कॉन्ट्रैक्ट ख़त्म थियण खां पोइ बिना एडवर्टाइज़मेंट ऐं सिलेक्शन प्रोसेस जे बिना रजिस्ट्रार मुक़ररु थियल आहे ऐं उन जे मिली भगत सां यूनिवर्सिटीअ जो कारोबार हलाए थो। यूनिवर्सिटी में पंहिंजा मिट माइट मुख़्तलिफ़ पोस्टुनि ते भर्ती करे रहिया आहिनि ऐं यूनिवर्सिटीअ में 1 खां वधीक मुलाज़िमनि खे इज़ाफ़ी चार्जूं पिणु मिलियल आहिनि, जेका सिधी सही मेरिट जी लताड़ ऐं पंहिंजा नवाज़ी आहे।